सिंध में एक तरफ़ तालीम जे सुधारे जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि त वरी ॿिए पासे तालीम खाते अंदरि बिगाड़ वारी सूरत हाल आहे। सिंध जे ॿियनि ज़िलनि जीअं ज़िले कंबर शहदाद कोट में बि तालीम जो बेड़ो ॿुॾंदे नज़र अची रहियो आहे। शहदाद कोट जे स्कूलनि में सभ खां घणा मसइला पीअण जे साफ़ पाणी, फर्नीचर न हुअण ऐं इमारतुनि जी ज़बूं हाली हुजण सां गॾोगॾु उस्तादनि जी गैर हाज़ुरी ऐं पंहिंजे फ़र्ज़ तरफ़ तवजो करण खां बेध्यानी वॾो मसइलो बणियल आहे। सिंध टीवी न्यूज़ सर्वे मूजिबि शहदाद कोट में हिन वक़्तु टोटल प्राइमरी उस्ताद 765 आहिनि, जॾहिं त 171 स्कूल हली रहिया आहिनि ऐं काफ़ी अहिड़ा स्कूल आहिनि जंहिंजी हालत खे ॾिसी को माण्हू पंहिंजो ॿारु दाख़िल कराइण लाइ बि तयारु न थींदो, छो जो काफ़ी स्कूल तक़रीबन क़दीम आसारनि जो ॾेखु ॾेई रहिया आहिनि। अहिड़नि स्कूलनि में गवर्नमेंट ख़ुदा बख़्श सूमरो मेन प्राइमरी स्कूल पिणो आहे, जिते पाणी खां वेंदे फर्नीचर ऐं स्कूल जी ज़बूं हाली ताईं जहिड़ा ॾुखिया मसइला ॿारनि तोड़े इंतिज़ामिया सां सलाड़ियल आहिनि। जॾहिं त मेन प्राइमरी स्कूल शहदाद कोट तालुके जो सभ खां वॾो स्कूल आहे। हिन स्कूल में 1600 शागिर्द दाख़िल आहिनि ऐं 25 कमरनि वारे स्कूल में 50 उस्ताद आहिनि, जेकी घणो करे या त ॿ उस्ताद थी पढ़ाइनि था या वरी वारा ठाहे स्कूल अचनि ऐं वञनि था। जॾहिं त कॾहिं वरी उस्ताद जेके भुलिजी 50 ॼणा ई हिकु वक़्तु पहुची वञनि था त से स्कूल जो वक़्तु कचहरियुनि में गुज़ारीनि था। नाज़रीन, हिन वक़्तु असां शहदाद कोट जो जेको वॾे में वॾो प्राइमरी स्कूल आहे, मेन स्कूल, उन में बीठा आहियूं। हेड मास्टर साहब बि आहे। मुंहिंजे स्कूल में माशाल्लाह 49 उस्ताद आहिनि, 1608 शागिर्द आहिनि मुंहिंजे स्कूल में। मसइला मुंहिंजे स्कूल में त घणा ई आहिनि। हिकिड़ा मसइला त मुंहिंजी लेट्रिन माना जेकी रथी पई आहे, सुथराई रखूं था पर गेंडियूं वेंडियूं अंदरूं भॼी पयूं आहिनि, नाकारा थी चुकियूं आहिनि। उनजे बावजूदि असां सफ़ाई करे मिड़ई बंदोबस्तु कयूं था। 1612 असां वटि शागिर्द घणा आहिनि ऐं असां वटि जेके लेट्रिन उहे थोरा आहिनि। मां वटि 5 लेट्रिन 1600 जे माना शागिर्दनि जे मुक़ाबले में तमामु घटि आहिनि, जंहिंजे करे थोरी असांखे तकलीफ़ थिए थी। वस वारनि खां, वज़ीर तालीम खां इन्हनि गुज़ारिश कंदुमि त असांखे अॻु में बि रहियान बलोच जी टीम मां वटि अची चुकी, उनखे बि असां हिदायत कईसीं, उनखे बि असां ॾिसी वियोसीं त मां वटि लेट्रिन जी कमी आहे। उन खां अलावा मुंहिंजे पोयूं बैक में जेके कमरा आहिनि उहे माना ज़बून थी चुका आहिनि, कंहिं वक़्तु बि माना किरी सघनि था। टीचर्स लाइ वॉशरूम कोन्हे को, ॿारनि लाइ बि आहिनि, 5 अणपूरा आहिनि। पीअण जो पाणी असां वटि मिठे पीअण जो पाणी कोन्हे को, उहो बि असां पंहिंजे वस वारनि खे चवंदासीं त असां लाइ घोड़ो बंदोबस्तु कजे, जिते 1600 ॿार हुजनि, 50 ऐं 60 स्टाफ हुजे ऐं उते पीअण जो पाणी न हुजे त तव्हां सम्झो था। वरी तव्हां गरबा साहिब ॿियो ॿुधायो त असांजी SMC कुल 40,000। हाणे 40,000 में असां सिर्फ़ु चाक ऐं पाणी नथा वठी सघूं, असां सॼे साल जा चाक ऐं पाणी वठूं, उहो बि असां 40,000 खां मथे आहे। उन जे करे शागिर्दनि जे हिसाब सां असांजे स्कूल खे SMC वधाइजनि ऐं हीअ जेके रूम्स जो जेको मसइलो आहे, वधि में वधि कमरा, फर्नीचर बि तमामु घटि आहे। हाणे बि असां पंहिंजी मदद पाणे था हिते हेडमास्टर साहिब सां गॾिजी कुझु वठूं था, कुझु उन्हनि खे ठारायूं था। मतिलबु त गवर्नमेंट तरफ़ां 2010 खां पोइ हिकिड़ी बेंच बि असांखे न मिली आहे। वॾे में वॾो जेको मसइलो असां वटि फर्नीचर जो आहे, साईं असां वटि फर्नीचर सफ़ा आहे न। 2000 जे बोर्ड खां पोइ असां वटि फर्नीचर बचो ई न आहे। हुकूमत ऐलान कयो त स्कूलनि में बोर्ड वारनि खे विहारियूं, असां हिते स्कूलनि बोर्ड वारनि खे विहारियोसीं, पर हुन फर्नीचर जो सत्यानाश करे छॾियो। बेंचूं, टेबलियूं, कुर्सियूं, हिन वक़्तु एॾी तकलीफ़ आहे। हेडमास्टर असां सभु गॾिजी कोशिशि करे वस वारनि खां काथो बेंचूं, काथो कीअं, काथो का शइ वठी था अचूं, पर पूरा नथो थिए, छो जो हर साल जेको आहे न ॿार जी 300-400 दाख़िला असां वटि आहे ई आहे। जंहिं स्कूल में 300-400 दाख़िला थींदी, तव्हां पाण सम्झो था त उन स्कूल में फर्नीचर जी ज़रूरत आहे। असां सेक्रेटरी तालीम खे इहा गुज़ारिश था कयूं, इहो अर्ज़ु था कयूंसि त महिरबानी ख़ुदारा हिन स्कूल जी वार करे। सफ़ाई असां वटि जेका आहे माशाल्लाह हिन वक़्तु जेका मेन स्कूल में पंहिंजी मदद पाण तहत ॿारड़ा वीचारा उहे सफ़ाई कनि था। असांजो हिकिड़ो रखियलु आहे, हिकिड़ो स्वीपर आहे, उहो बि सफ़ाई कंदो आहे, पर क्लास जी सफ़ाई हिकिड़ो स्वीपर सॼे स्कूल में मुंहिंजे ख़्याल में नाकाफ़ी आहे। उहो जेको आहे हुनजो कमु नाकाफ़ी आहे। असां वटि पाणी जो मसइलो बि आहे ऐं मेन जेको असांजो मसइलो आहे, सॼी इन ऊन्हारे में असां पंहिंजे हिन वस वारे ऑफिसरनि खे बि चवंदा आहियूं त असां वटि जेको बिजली जो मसइलो आहे, असां वटि हिते जेको आहे गर्मी तमामु घणी आहे। असां वटि गरम इलाइक़ो आहे, असांजो डिस्ट्रिक्ट गरम इलाइक़ो आहे सिंध जो। सो असां चवंदा आहियूं त असां वटि सोलर जो कोई बंदोबस्तु करे ॾिनो वञे गर्मी में। हाणे त वरी जेको आहे गर्मी टुटी वई आहे, पर ज़ाहिर आहे ईंदड़ साल वरी गर्मी थींदी। जॾहिं त शहदाद कोट जे हिन मिसाली स्कूल में 4 कमरनि जी हालत ख़राब पिणो आहे ऐं हिन ई स्कूल जे हिकु कमरे में SDO जी ऑफिस बि आहे, जेका साहब पारां स्कूल इंतिज़ामिया ते पंहिंजी ऑफिसरी जा दाबा ऐं दामान करे फबाई वई आहे। 2 सालनि खां शहदाद कोट तालीम वारो SDO स्कूल जे फबायल ऑफिस ते कब्ज़े खां पोइ ऑफिस पाण अचे ई कोन थो, मगर मजाल आहे जो संदसि ऑफिस ॾांहुं को हुजती नज़र विझे। SDO जो सॼो कमुकार संदसि छाड़ता मास्तर ऐं हिकु क्लार्क करे थो।
तंहिं करे तालीम तबाह थिए या तरक़ी हासिल करे उन सां साहब खे को बि गर्ज़ न आहे। संदसि लाइ इहो बि मशहूरु आहे त बायोमेट्रिक सिस्टम केतिरा ई लॻनि पर साहब वटि अहिड़ी गिदड़ सिंगी आहे जो मशीनुनि मथां बि संदसि हुकुमरानी आहे त साॻे वक़्तु सिंध सेक्रेटरेट में बि खेसि मान मिलंदो आहे ऐं नवाबनि में बि संदसि हुजत वारो तासुरु आम तौरु हिन ज़िले में मिले थो। असली मसइलो आहे त 8 बजे हिकिड़ो अदारो खुले थो त 9 बजे असां वटि बिजली बंदि थी। हिन गर्मी जी मौसम में ॿार खे फैसिलिटी खपे असांजे अदारे में ऐं ॿार खे जेकॾहिं 9 बजे खां बिजली बंदि हूंदी ऐं उहा 12 बजे ईंदी, 12 खां 1:30 बजे जेकॾहिं स्कूल जी छुटी थींदी त 1.5 कलाक में उस्ताद ऐं ॿार छा पढ़ंदा। त असांजे सरकारी अदारनि में फर्नीचर जी खोट आहे। अॼुकल्ह हर वालिद चाहे थो पियो त मुंहिंजो ॿारु पखे जेठां वेहे, मुंहिंजे ॿार खे सुठो माहौल मिले, मुंहिंजे ॿार खे अंदरि वेहण जे लाइ पंहिंजो जॻह सुठी हुजे। पर इहे सभई जेके सहूलियतूं आहिनि उहे सरकारी अदारनि में कोन्हनि। जिते अहिड़े क़िस्म जा नासूर तालीम उजाड़ण लाइ सरगर्म आहिनि उते उस्ताद बि पोइते न आहिनि। हितां जा ॿिया उस्ताद बि वॾा हर्फ़ थी नज़र अचनि था। उस्ताद सिर्फ़ु बायोमेट्रिक सिस्टम ते आङूठे जो निशान हणी हलिया वञनि था ऐं पंहिंजा कमकार करे मोकल वारे वक़्तु वरी मशीन खे पंहिंजो सूखड़ी मुंहुं ॾेखारीनि था। बायोमेट्रिक सिस्टम सां साईं उस्तादनि खे उस्ताद स्कूल त अचनि था पर असां इहा हिकिड़ो अर्ज़ु था कयूं त एतिरियूं टीमां जोड़ी वियूं आहिनि, एतिरियूं टीम। अॼु असांजो उस्ताद परेशान आहे, साईं सेक्रेटरी टीम थी हले, साईं डायरेक्टर टीम थी अचे, साईं DO टीम थी अचे, वरी हाणे चवंदासीं ॼाण SDM आयो, साईं मुख़्तियार करायो। उस्ताद मफ़लूज थी चुको आहे, उस्ताद मतिलबु तमामु हिकिड़ो परेशान थी चुको आहे। उस्ताद ईअं परेशान आहे, चए थो साईं कहिड़ी टीम थी अचे, ख़बर थी पए रुगो टीम जो त मथे में ज़हन। बायोमेट्रिक में मुंहिंजे ख़्याल में उस्तादनि खे त छॾियो, उस्ताद पंहिंजी ड्यूटी ते जेके चंद आङुरियुनि ते ॻणे तरह उस्ताद हुया खणी परे हुया, वरी बि ड्यूटी ते अची विया आहिनि, पर तालीम में हिनखे नुक़सानु थियो आहे बायोमेट्रिक मां। उहो ईअं त जहां तव्हां ॾिसंदो त बायोमेट्रिक पहिरियां काफ़ी उस्ताद जेके असांजा पढ़ाइण वारा आहिनि महिनती काफ़ी उस्ताद आहिनि असांजा मेन स्कूल जा, तक़रीबन महिनती आहिनि। बायोमेट्रिक में उस्ताद हिकिड़ो मफ़लूज थी चुको आहे, असांजे ज़हन में हाणे इहो आहे त ॼाण टीम आई कान का। पर इन सूरत हाल ते को बि हिते पुछण वारो न आहे। इन्हनि नासूरनि ऐं तालीम दुश्मन अंसरनि सां गॾोगॾु ज़िले कंबर शहदाद कोट में तालीम दोस्त ऐं फ़र्ज़ शनास उस्ताद बि आहिनि जिन खे पंहिंजे मुस्तक़बिल जे महिमारनि जे मुस्तक़बिल ते ॻणती बि आहे। से साराह जोॻो कमु बि शहदाद कोट में कनि था ऐं पंहिंजे फ़र्ज़नि जे पूरा लाइ पाण बि पतोड़ीनि था। जॾहिं त शहदाद कोट में अहिड़ा उस्ताद बि आहिनि जेके महीने जा 1500 ॾेई घर वेठे पघारूं खणनि था, जन ते न बायोमेट्रिक जो को असरु थिए थो ऐं न खेनि पंहिंजो फ़र्ज़ यादि हुजे थो। ख़ुदारा असां इहो था चऊं त असां हिननि स्कूलनि खे, असांजा बच्चा आहिनि, असां स्कूलनि खे पाण आबाद कंदासीं, असां स्कूलनि में पढ़ाईंदासीं। असां वचन था कयूं, असां वचन करे चुका आहियूं त हीअ असांजा पंहिंजा बच्चा आहिनि। जेकॾहिं असां पंहिंजनि बच्चनि खे न पढ़ाईंदासीं, पंहिंजनि हिननि गुलनि जहिड़े मासूमनि खे न सुधारींदासीं त असांजे मथां केतिरी बि टीमां अचनि असां उहो न थींदो। असां अज़म करे छॾियो आहे, असां सिंध जे उस्तादनि अज़म करे छॾियो आहे त असां पंहिंजनि मासूमनि बच्चनि खे पाण पढ़ाईंदासीं, छो सिंध जी तालीम असांजी पहुचे नथी। इहो असांजो सभिनि जो वाइदो आहे। जॾहिं त तालके शहदाद कोट जे ॿारहाड़ियुनि में बि स्कूलनि सां लाॻापियल अनेक मसइला आहिनि। सिंध TV सर्वे मूजिबि घणे भाङे स्कूल बंदि आहिनि या वरी इमारतुनि खां ई आजा आहिनि। शहदाद कोट मुतलिक़ इहो पिणु चयो वञे थो त जेतोणीकि तालीम वारे सेक्रेटरी जूं तालीम जे सुधारे लाइ कोशिशूं त साराह जोॻियूं आहिनि, पर से कोशिशूं बि हिते अटे में लूण बराबरि नज़र अचनि थियूं। आम राय आहे उनजो सबबु इहो बि ॼाणायो वञे थो त कंबर शहदाद कोट ज़िले ते तालीम वारे खाते जे फरमाननि जो असरु उन करे बि नथो पवे त हिन ज़िले में राज्यनि जा नवाब आहिनि ऐं उस्ताद संदनि चूंडुनि में मददगार बि रहंदा आहिनि ऐं वटनि नौकिरी बि कंदा आहिनि। तंहिं करे उस्तादनि ख़िलाफ़ कंहिं बि एक्शन ते हितां जा नवाब एक्शन में अची वञनि था, जंहिं करे हिन ज़िले जे उस्तादनि लाइ महिमाए ऐं वनवाह खाइण वारो ज़िलो बि हिन ज़िले खे कोठियो वञे थो। कंबर शहदाद कोट ज़िले में सरकारी तालीम जो ख़राब हाल ऐं हशर ॾिसी हाणे वॾी तइदाद में प्राइवेट स्कूल खुली रहिया आहिनि जेके तालीम जा ॾीआ ऐं ॾियाटियूं रोशन करण तरफ़ वधी रहिया आहिनि। जॾहिं त ॿारहाड़ियुनि जा घणे भाङे गर्ल्स प्राइमरी स्कूल पिणु बंदि आहिनि या वरी वटनि सहूलियतुनि जी अणाठ आहे। हिते इहो तासुर बि आम आहे त लेडी टीचर्स खे घर वारनि पारां पढ़ाइण जी इजाज़त न आहे, पर हर महीने जी पघार हड़प करण जे लाइ हू तयारु वेठा हुजनि था, जंहिं करे हिन ज़िले जी ॿारहाड़ियुनि में रहंदड़ ॿारड़ा तोड़े नियाणियूं इल्म जे ज़ेवर खां 21वीं सदी में बि कोई दूर आहिनि। हर हिकु क्लासरूम खे सोलर पखो ॾिनो वञे, हिक खां ॿ पखा ॾिना वञनि, हर हिकु क्लासरूम में साफ़ सुथरो माहौल पैदा कयो वञे, उते फर्नीचर हुजणु घुरिजे। असां वटि
हिन वक़्तु जेको नओं तदरीसी सिस्टम आहे उन तदरीसी सिस्टम में जेको तव्हां ॿिए दर्जे जो किताबु ॾिसंदो न त ॿिए दर्जे जो किताबु 7 सालनि जो ॿारु कंहिं बि क़ीमत में हथ में न खणी सघंदो। जे हथ में न त यकीन उनजे लाइ ड्यूअल डेस्क हुजे। तव्हां वेहंदो त असांजे अदारनि में ड्यूअल डेस्क छा पर बेंच बि दुरुस्त कोन्हे। थियण त ईअं घुर्जे त सिंध जे वॾे वज़ीर खे तालीम वारे खाते में एमरजेंसी वारे ऐलान खे हंगामी बुनियादनि ते राइज करणु खपे ऐं हिननि अकीचारनि जो को मुस्तक़िल बुनियादनि ते हल कढियो वञे त जीअं साइंस सोच ऐं शऊर जी सदी में सिंध पंहिंजो ईंदड़ नसुल बाशऊर पैदा करे सघे।